ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कोठड़ी में सीटीडी हैदराबाद कार्रवाई कंदे दहशतगर्द ऐं सहूलतकार खे गिरफ़्तार करे वरितो। सिकंदराबाद लिंक रोड ते कार्रवाई में दहशतगर्द मोहम्मद अमीन ऐं सहूलतकार अयाज़ ख़ान गिरफ़्तार कया विया। जवाबदार दहशतगर्दनि खे ऑनलाइन हथियार ऐं धमाकेदार मादो फ़राहम कंदा हुआ। कोठड़ी में सीटीडी हैदराबाद कार्रवाई कंदे दहशतगर्द ऐं हिक सहूलतकार खे गिरफ़्तार करे वरितो। सिकंदराबाद लिंक रोड ते कार्रवाई में दहशतगर्द मोहम्मद अमीन ऐं सहूलतकार अयाज़ ख़ान खे गिरफ़्तार कयो। जवाबदार दहशतगर्दनि खे ऑनलाइन हथियार ऐं धमाकेदार मादो फ़राहम कंदा हुआ। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असद मंगरियो। जी असद, कार्रवाई जे हवाले सां अपडेट कजो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं कोठड़ी मां, जिथे सीटीडी हैदराबाद कार्रवाई कंदे दहशतगर्द ऐं हिक सहूलतकार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कोठड़ी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असद मंगरियो। जी असद। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद सीटीडी पारां कोठड़ी जे सिकंदराबाद इलाइक़े में कार्रवाई करे 2 दहशतगर्द जेके आहिनि गिरफ़्तार करे विया आहिनि। हिकिड़ो जेको दहशतगर्द आहे उन वटां मवाद हथायो आहे, जॾहिं त ॿियो जेको आहे उनजो सहूलतकार जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हथियार सप्लाई कंदो सीटीडी जो इहो मुक़दमे साम्हूं आयो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधायां हिन वक़्तु बि जेको आहे उन्हनि ते जेकी FIR हैदराबाद में दाख़िल थी वई आहे। वधीक जेकी आहे उहा सीटीडी पारां जांच जारी आहे। ठीकु आहे असद, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।